साचो सतराम। पार साहब उन्हीं सच्चे साईं जी रहमत पाइण जे लाइ सनन दामन में आए। असां जॾहिं बि उन्हीं सच्चे साईं जी रहमतुनि में ईंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे उनजी रहमतुनि ख़ुशि आनंद उमंग ऐं उत्साह सां भरियो। जिदा 13 अप्रैल यानी संत कंवरराम जन्म महोत्सव या जयंती जो ॾींहुं आहे। सॼो ॾींहुं हिकिड़ो भागन भरियो बहितर ऐं ख़ुशियुनि भरियो मौक़ो आहे। संत कंवरराम जयंती वैसाखी हर तरफ़ उमंग व उत्साह जो माहौल। जी हर साल पर साहब इन मेले के दिल जी गहराइनि सां उमंग उत्साह सां श्रद्धा भाव सां गॾिजी करे मल्हाईंदा हुआसीं। सभु उन सच्चे साईं जे आस्थान ते गॾु थींदा हुआसीं। पर ही साल त शायदि रामचंद भरियो आहे जो उन मालिक जी रहमत हर हिकु घर खे उन सच्चे साईं जो आस्थान बनाए छॾियो। हर हिकु घर में संत कंवरराम जयंती जे उमंग उत्साह प्यार सां सभु मल्हाए रहिया आहिनि, मल्हाई आहे। उनजे लाइ सभ खां पहिरीं उन सच्चे साईं खां इहा आसीस त सभिनी ते उनजी रहमत आसीस सदाई बणी रहे ऐं जेके जेके इन भागन भरे अवसर खे मल्हाए रहिया आहिनि उन्हनि सभिनी खे जेके शामिल थी रहिया आहिनि मल्हाए रहिया आहिनि अंदर ॿाहिरि घर अंदर में दिल जी गहराइनि में ॿाहिरि मन सम्झ सां गॾु वेही करे प्यार परिवार सां पंहिंजे घरनि खे भागन भरियो बणाए रहिया आहिनि। सभिनी खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब जी तरफां आशीर्वाद शुभकामना ऐं वाधायूं। असां जॾहिं बि इन ॾींहं खे मल्हाईंदा आहियूं या अहिड़नि संतनि जे मौक़नि खे मल्हाईंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे उनजे ॾसियल राह जो राही बणाए पंहिंजो पाण खे उन मौक़े सां कुझु बहितर कयूं। जॾहिं असां संत कंवरराम साहिब जे जीवन खे ॾिसंदासीं त पोइ मुंहिंजो जीवन सच्चे साईं जी रहमतुनि सिखियाऊं सम्झायूं ऐं हक़ीक़त में उनखे अमल में आणण जो हिकिड़ो खुलियल किताब मिलंदो। जेको को सच्चे साईं चयो उहो भगत साहब पंहिंजे जीवन में उतारियो ऐं कयो। भगत साहब जी जेतिरी ॾाढी तमामु ग़रीब आहिनि सच्चे साईं जी रहमतुनि सां कॾहिं कॾहिं हिकिड़ी ॻाल्हि करे सघे त जॾहिं हू भक्ति करे पियो भक्ति करे जॾहिं झोली करे सभिनी फ़क़ीरनि खे कुझु ॾियण लॻो त जीअं ॾींदो पियो आयो लाइन में विच में रुकी वियो। छाकाणि घणो नौजवान ख़ूबसूरत जेको अखियुनि खां वेठल अंधड़ो उनजे विच में भॻत साहब उनखे मुस्कुराए करे चयो त मालिक तोखे एॾो प्यारो एॾो सुठो एॾो जवान एॾो सम्झ वारो ऐं हर तरह सां बिल्कुलु सही बनायो आहे त पोइ अखियुनि हूंदे अंधो थी छो वेठो इन करे पहिरियां उथ
ये अखियूं अंधड़ियूं छॾे करे कॾहिं अखियूं खोल बच्चों की छाकाणि त हुनखे सिख्या हूंदी, तजुर्बो हूंदो, किथे मंदियो थीजे, किथे अंधो थीजे, किथे कीअं थीजे। आमतौर ते माण्हू ख़तम ॾेखारींदो आहे, उहो बि हिकिड़ो अंधनि जो रूप बनाए करे वेही रहियो पंहिंजो हुजे ओड़ो करे। बग़ैर साहब कीअं सिखिया, बाक़ी कोई सम्झी न सघंदो आहे तूं मूंखे अंधो थी करे परखे। ऐं बग़ैर साहब जे चवण ते हुकम थियो, अंधे प्रेरे पियो, बग़ैर साहब अखियूं हूंदे अंधो छो? चए साईं मूंखे जुआ जी आदत पई, वो तो सब कुछ विञाए चुकी आहे, कुछ न कोन घर में न पाण खे। इन करे चवंदा आहिनि बग़ैर साहब सभिनि खे झोली मां कुझु ॾींदो त पोइ मूंखे बि कुझु मिलंदो, इन करे अंधनि जी कतार में वेही रहियो। जेको जंहिंजो हक़ आहे उहो उनखे हुजे। मालिक तोखे एतिरो बहितर बणायो, एतिरो चङो बणायो, अंधो चयो तूं त अचु सॼो थी ऐं तुंहिंजे पाण सां गॾु थी आयो, बहितर कयो, सचे साईं जी दावत सिमरन मूंखे पाण सां राहे करे मुंहिंजी सम्झ खे बहितर कयो ऐं अॻिते हली करे जेको भई ग़लती थी वई आहे, उनजो मक़सदु आहे असां ग़लती जो निवारण कयूं, वरी बहितर रस्ते ते हलायूं, उनखे गीत बची वही न रहूं जीअं उहो अंधो थी करे वेही रहे। ठीकु आहे, ग़लती न आहे सुधारणी, अंधो थी करे, अंधो माना अज्ञानी थी करे, न समझ थी करे। असांखे मालिक समझ ॾिनी आहे, ॿुधी ॾिनी आहे। जेकॾहिं इंसान जे जीवन में इंसान कोई फ़रिश्तो त आहे न, कोई देव त आहे न, तंहिंजे करे ग़लती कंहिंखां न थी सघंदी, पर समझ इहा ॻाल्हि आहे त कंहिंखां ग़लती न थिए। पर भले साहब तो सचो साईं चवंदा त अगरि ग़लती थिए थी त पोइ ग़लती खे वरी संवारण, उनखे महसूसु करे वरी बहितर थिया, उन ग़लती जो प्राश्चित या अज़ालो हूंदो, तंहिंजे करे वरी उनखे संभाल। ऐं जेकॾहिं इहा उन सचे साईं जी शिक्षा ऐं भगत साहब जो अमल असांजे जीवन में अचे त आमतौर असां इंसान जेके ई आहियूं, जॾहिं काई ग़लती कंदा त पोइ होज रखी करे या ज़िद वठी करे पंहिंजो पाण खे या त सही साबित करण जी कोशिशि कंदा या चवंदा त असां सही कयो, पंहिंजी ग़लती खां छॾण जे लाइ तयारु न, मञण लाइ तयारु न, ऐं उन में असां मार खाईंदा। पर जेकॾहिं कोई ग़लती थिए उनखे हिकदमि स्वीकार करे, पंहिंजे दिलि में ॿाहिरि सभ जे साम्हूं जीअं बि सही लॻे ऐं स्वीकार करे क़बूल करे, मालिक को रहमत गुरू भई ठीकु आहे, ग़लती थी वई आहे ऐं ग़लती थी आहे, वरी उनखे थोरो संभाले छॾियो, सभु कुझु बहितर। असां ॾिसंदासीं असां रामायण जंहिंमें कंहिं खां ग़लती थी, मंथरा जे बहकावे में कीअं ॿियो बि कोई बि नालो हुजे, कुझु बि कंहिंखे जेको जवाबु न हो, जेतिरी समझदार, जेतिरी ॼाणू, जेतिरी बहादुर, जेतिरी ख़ूबसूरत, जेतिरी संभालण वारी, हक़ीक़त में दशरथ जे घर में कंहिं जहिड़ी का औरत हर तरह सां संभाले, उहो ई त नतीजो जो दशरथ उनखे 3 दफ़ा ॿार घुरण लाइ चयो, जेको तूं चवे मत थी आहे, केतिरी समझदार, ॿिए खे राणी करे कोन चयो, कंहिंखे खे चयो, केतिरी बहितर हुजे त सम्झी सघूं। इंसान खां ग़लती थींदी आहे, कॾहिं कंहिंजे बहकावे में, कंहिंजे चवण में, कंहिंजे सोच सां इंसान ना थींदी आहे, ऐं कंहिं खां बि उनजे बहकावे में अची करे मंथरा जे करे ऐं राम खे बनवास ॾेई छॾियो। पर जॾहिं भरत आहे उनखे अची करे महसूसु कराए तोखां ग़लती थी, तोखां वॾो पाप थियो, उहो तुंहिंजो मुंहुं ॾिसण लाइ बि तयारु थियो,
कई, समझदार हुई, ॾाढी सियाणी। उन हिकदमि महसूस कयो त जेको मूंखां थियो आहे ग़लति, ऐं ग़लति महसूस थियण खां बाद उन ग़लती क़बूल करण में देर कुझु कई। जो राजा दशरथ जे गुज़ारे वञण जे बावजूद बि उनजो क्रियाक्रम अञा थियो। जॾहिं भरत राम खे वापसि वठण लाइ वञी रहियो, उन मना कई, मां कंहिं खे वठी कंहिं ते आंसू मां हलंदा, मां बिल्कुलु राम खे वठण जंहिंजो मक़सदु मूंखां ग़लती थी आहे, मां स्वीकार कयां ऐं स्वीकार कयां थी त सिधी सी ॻाल्हि आहे उनखे सुधारण में मुंहिंजो कमु आहे। राम खे मां वठी यानी हिकदमि ग़लती खे संभाले करे, सम्झी करे वरी उनखे संभालण जी कोशिशि कई। हिकदमि सभिनी सां गॾु राम खे वठण जे लाइ रुकी काथे। ऐं असां ॾिसंदासीं त केकई जे महसूस थियण जे करे किथे बि कंहिं बि केकई खे मयार कोन्हे ॾिनो। असां कौशल्या खे ॾिसंदासीं, लक्ष्मण भारत कंहिं बि केके खे कुझु ॻाल्हायो या केके खे कुझु चयो त हमेशह कौशल्या उन जॻह ढाल बणिजी बीह रही। हिकदमि कौशल्या चई कॾहिं बि न, केके ग़लती नाहे कई, केके खां थी वई आहे। हर हिकु लफ़्ज़ ते असां ॾिसंदासीं रामायण खे, कौशल्या असांखे चवंदे रहंदी न भरत न लक्ष्मण न हर कंहिंखे चवंदी तूं थी वई, कंहिंखे खां थी वई आहे, उहा कई न आहे। थी वञण ऐं करण में तमामु घणो फ़र्क़ु थी वई आहे, माना ओचिती थी वई, अणॼाणाई में थी वई आहे, ना सम्झी में थी वई आहे, बहकामे में थी वई आहे, कंहिं ग़लति सोच ऐं भाव जे करे थी वई आहे, पर कुझु थी वियो पर कई न आहे। करण जो मक़सदु ॼाणी वाणी प्लानिंग सरकार आहे। ग़लति कंहिंखे खां थी वई आहे, वरी कई न आहे। कौशल्या हमेशह ढाल बणिजी करे एस ताईं जॾहिं राजा दशरथ गुज़ारे वियो तॾहिं बि केवल सां गॾु कौशल्या आई। कौशल्या में चए इहे छा थियो, इहे न चई त तूं छा कयो। जॾहिं अॼु असां ॾिसंदासीं केतिरा लफ़्ज़ ॿुधण में ईंदा, तूं मुड़ुस खे खाई वई, थोरी अञा कुझु थींदो आहे, कंहिंखे ओचियो चढ़ावो थींदो आहे, कंहिंखे जो मुड़ुस खे खाई वई, घर तबाह करे छॾी, तोजे करे हे थियो, तोजे करे हीअ थियो। असां थोरी थोरी ग़लती ते केतिरो कंहिंखे निंदीदा, केतिरो कंहिंखे चवंदा, केतिरो घटि वधि ॻाल्हाईंदा, तूं हीअ कयो, तूं हीअ कयो, तूं हीअ कयो, मुड़ुस खाधी, घर खाधी, ॿार छा छा ॻाल्हाए छॾींदा। जंहिंजी ग़लती न हूंदी आहे उनखे बि कंहिंखे किथे बि कौशल्या खां राम कई, राम कॾहिं कंहिं बि न चयो तूं छा कयो। फिर कौशल्या करे कुझु चयो तूं छा थियो, छा थियो, छाकाणि उनजी ॾाढी ख़ुशी ॾिनी, उन पंहिंजी ग़लती खे स्वीकार करे वरितो, न सिर्फ़ु स्वीकार कयो पर ऐं भगत साहब तूं आहे मालिक तोखे सॼो बनायो पर ग़लती सां तूं अंधो बणिजी करे वक़्तु वियो न आहे, हाणे टाइम ख़तमु न थियो आहे, हाणे न समय ऐं जेकॾहिं सम्झी वठे त वरी ओतिरो बहितर ऐं उन शख़्स खे क़बूल करे ग़लती अखियूं हूंदे समझ हूंदे न समझ, ॼाण हूंदे अणॼाण, बहितर हूंदे ख़राब, मालिक असांखे एतिरो इंसान बनायो आहे, एतिरो सुठो बनायो आहे। हा वक़्त सां करे ग़लती थी सघे थी, कोई ॻाल्हि थोड़ी गलत ॻाल्हि खे वठी असां हिकदमि पंहिंजो पाण खे बि न्याय छो थिए, या ग़लति खे वठी उन सां गॾु गीत बणिजी करे छो वई मां ई सही आहे,
पर असां ग़लती खे स्वीकार कयूं कंदासीं इन करे सच साईं चङो उहो न आहे जेको ख़ुदि ग़लति न करे, पर चङो हमेशह उहो थींदो आहे जेको ग़लती करे वरी संभाले वियो। जेको ग़लती करे संभाले वियो उहो वरी करे ग़लती न कंदो आहे, हमेशह जे लाइ चङो। ऐं भॻत साहब टे ॾींहं प्यार करे संबंध अकुल करे संदेश खे साम्हूं रखियो। उन सच साईं जी रहमतुनि खे यादि कंदो भॻत साहब जे अमल खे यादि कंदो अॼु जे ॾींहुं असां सभिनी खे ॼॻाए सघूं जेकॾहिं ग़लती थी आहे असां ऐं बि स्वीकार करे न सिर्फ़ु स्वीकार कयूं पर यादि दिलि सां हुनखे बहितर करणु असांजे वास्ते असां करे सघूं सदा उन खे साईं असांखे सम्झायो जहिड़ा असां आहियूं उन साईं असां सुञाता वेंदासीं। जीअं आम कंहिं इंसान जे लाइ पुछिजे वरी कीअं आहे कंहिंजी जांच कजे त जेकॾहिं पहिरियों ख़राबु हूंदो पोइ चङो थींदो, चङो थियो हूंदो हर कुझु पहिरियों कीअं बि हुयो पर हाणे ॾाढो सुठो हाणे बहितर हाणे काई ॻाल्हि कोन्हे। पर जेकॾहिं पहिरियों सही हूंदो ऐं पोइ ग़लति थींदो हर कुझु पहिरियों ॾाढो सुठो पर हाणे उहो हाल न रहियो। तंहिंजे करे जहिड़ा असां आहियूं ओढ़ा ई असां लेखिया वेंदासीं ऐं अॻु वञी करे ओढ़ा ई जेकॾहिं असां में बि काई ग़लती आहे का अनजाणाई आहे कोई कुझु आहे क़बूल करे वञूं अगरि ग़लती में अंधा थियलूं त वक़्तु वियो न भॻत साहिब चयो वरी बि सॼा वरी बि समझ ज्ञान अकुल ऐं ॼाण खे खोलियो समझ ॼाण अकुल ऐं ज्ञान जो मौक़ो आहे जेको असांखे सम्झाए थो असां वरी बि पाण संभालियूं वरी पंहिंजो पाण खे संत कंवरराम जयंती जे प्यार भरे अवसर ते जेके पाण सां पंहिंजी दिलियुनि परिवार घर माहौल में हर खे उन सच साईं जो धाम बनाए करे मल्हाए रहिया आहियूं ऐं जंहिंजे प्यार सां उन्हनि सभिनी खे जन ॻाल्हायो जन मंदर में ॿार यादि कयो सभिनी खे पूज्य देवरी साहब संत सतराम साहब रारकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामना ऐं वाधायूं ऐं उन प्यार भरे अवसर ते उन सॼे सतगुरू दा इहा ई अरदास त जेका उन सॼे समझ ॾिनी पाण संभालण जी पाण खे पढ़ाइण जी असां उन प्यार भरे अवसर खे पढ़ाए करे अॼु खां पंहिंजे वरी बहितर पाठ करे आई ऐं पुराणा अज़ाला शुरूआत इन अरदास उन सॼे साईं जी राह सभिनी खे वाधायूं सचो सतराम सचो सतराम सचो